वगड़ थाणे ते मुक़रर एएसआई अली अकबर लाशारी फ़ौजी मौला बख्श मुगेरी अली हैदर कलोड़ो ख़िलाफ़ ॻोठ सचे ॾिनो चांडियो जे रहवासियुनि चांडिया बिरादरी जी औरतुनि पारां पुलिस जी बिलाज़वाज़ चढ़ाई ऐं भञ-टाह करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वगड़ पुलिस जे एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते औरतुनि चयो त राशि एहलकारनि एसएचओ वगड़ मीर मेहदी रज़ा टालपुर खे ग़लति शिकायतूं करे असां शरीफ़ शहरियुनि जो जीअण जंजाल कयो आहे। सुबुह सवेर पुलिस सटालनि घरनि मथां चढ़ाई करे धाड़ेलनि वांगुरु घर में दाख़िल थी अलमारी में पियल रोक रक़म 80,000 ऐं सोना ज़ेवर खणी वई आहे। पुलिस जे रूप में फोरू फुर करे विया आहिनि। हुननि वधीक चयो त एहलकारनि तशद्दुद कयो, तज़लील कई आहे। आला इख़्तियारियूं नोटिस वठनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।